नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबोदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबोदेरो लॻ ॻोठ भुंबटपुर जे रवासिन बेवा मसामात हाकिमज़ादी भागट मसामात बीबा उर्फ़ बीबल इंसानी हक़नि जी आफ़ीस HRPF पहुची एहतजाज कयो। हिन दाईंदे चयो त मुंहिंजे पुटु गुलाम अकबर समीना धी गुलाम नबी भागट सां जस्टिस ऑफ पीस कराची जी अदालत में शादी कई। हिन चयो त समीना जे पीउ मुंहिंजे पुटु अकबर खां 6 लाख रुपया वरिता आहिनि। अॼु बिरादरी जे बासर वॾेरनि सरदार ख़ुदा बख़्श भागट ऐं हिकु ॿियो वॾेरो जरगो कयो आहे। हुननि असां ते ज़बरदस्ती फ़ैसिलो जरगो मड़ियो आहे त 2 संग चिटी में गुलाम नबी भागट खे फरज़ाना ऐं शाइला हीअर मरहूम मिस्री भागट जेके मुंहिंजियूं न्याणियूं आहिनि इहे न्याणियूं चिटी में ॾे इनकार करण ते मुंहिंजे पुटनि ज़ाहिद भागट अब्दुल रूफ़ खे सोबोदेरो पुलिस हथां गिरफ़्तार करायो ऐं रहमत हुसैन भागट खे खंभी गुम कयो। जॾहिं त अहमद पुटु ख़ुदा बख़्श अहमद अली पुटु गुलाम नबी भागट इमाम बख़्श इंसाफ़ वज़ीर अली यार मोहम्मद वारनि घर में घिड़ी फुर लुट ऐं तोड़ फोड़ कई आहे। सोबोदेरो पुलिस बासरनि सां मिलियल आहे, असांजी ॿुधण लाइ तयारु न आहे। SHO सोबोदेरो काज़ी मोहम्मद बचल राब्तो करण ते ॿुधायो त धुरियूं पाण में अज़ीज़न समीना धी गुलाम नबी भागट जी 365B तहत केस दाख़िल थियल आहे। जरगो मुतलिक़ ॼाण न आहे, कूड़ आहे, ॿी धुर सां राब्तो न थी सघियो आहे। मुतासिरीन IG सिंध SSP खैरपुर खां इंसाफ़ जी घुर कई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।